नाज़रीन अचो त अव्हां जी मुलाक़ात अॼु पंहिंजे ख़ासि महिमान सां करायूं ऐं उन्हनि जो जेको तालुक़ु आहे उहो अदब सां घणो आहे। उहे अदीब आहिनि, शाइर आहिनि, नसर निगार आहिनि, कॉलम निगार आहिनि, प्रोफेसर आहिनि, माइक्रोबायोलॉजिस्ट आहिनि, मुहक़क़ आहिनि ऐं समाजी कारकुन बि आहिनि। हाणे तव्हां सोचींदा हूंदो त हिकिड़ो ई माण्हू एतिरा सारा कम, सो हलूं था ज़ैद पीरज़ादे साहिब जी तरफ़। अस्सलाम वालेकुम सर। छा हाल आहे? ठीकु आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह सर, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी, तव्हां दावत ॾिनी आहे ऐं डिस्कशन थींदो मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते। जी बिल्कुलु, थैंक यू सो मच सर, तव्हां टाइम कढियो पंहिंजे क़ीमती वक़्त मां ऐं असांजे प्रोग्राम में शामिलु थिया, थैंक यू। सर मूंखे इहो ॿुधाइजो त अव्हां जी घणी रुखी शख़्सियत जेका आहे उहा पहिरियां अदीब ऐं शाइर ते था ॻाल्हायूं, उन ते था अचूं त अदब कंहिं बि माण्हूअ जी शख़्सियत ते केतिरो असरअंदाज़ थिए थो? अच्छा, मां इहो सम्झंदो आहियां आम तौर ते तसवुरु इहो हूंदो आहे त अदब ख़ासि माण्हुनि जो हिकिड़ो शौक़ु आहे, या जेके अदीब हूंदा आहिनि, जेके राइटर्स हूंदा आहिनि, फ़क़ति उहे ई पढ़ंदा। पर मूंखे ईअं लॻंदो आहे त अदब समाज जे हर फ़र्द जी ज़रूरत आहे। खणी को ॿारु हुजे या नौजवान हुजे, या खणी तव्हां ज़िंदगीअ जे कहिड़े बि प्रोफेशन सां तव्हांजो वास्तो छो न हुजे, अदब तव्हां लाइ पढ़णु इंतिहाई ज़रूरी आहे। छो जो अदब हिकु सिख्या जो नालो आहे। अदब बि बिल्कुलु ईअं ई आहे जीअं तालीम जो हिकिड़ी मुतबादिल तालीम जेका थींदी आहे न। ॾिसो, तालीम ॿिनि क़िस्मनि जी थींदी आहे। हिकिड़ी तालीम हूंदी आहे निसाबी तालीम, प्रोफेशनल तालीम हूंदी आहे, टेक्निकल तालीम हूंदी आहे, ऐं ॿी तालीम हूंदी आहे जेका सोच खे संवारींदी आहे, जेका शऊर खे सिधो कंदी आहे। ऐं इंसान जा जेके रोज़मर्रा जा मसइला थींदा आहिनि, काथई को झगड़ो थी पियो, काथई तव्हांजो कंहिं माण्हूअ का बेइज़ती कई, त इन्हनि शयुनि में अदब तव्हांजी हेल्प कंदो आहे। ऐं ज़िंदगीअ जे वहिंवार में त अदब सिखणु सेखारण जो हिकिड़ो त अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिंखां सवाइ मूंखे ईअं लॻंदो आहे त इंसानु पोइ अधूरो आहे। ऐं जेसि ताईं इहा अदबी सिख्या, अदबी तालीम नथी अचे, तेसि ताईं इंसानु अणपूरो आहे। उन लाइ तमामु ज़रूरी आहे त ही वॾा वॾा जेके फ़िलासफ़र्स, वॾा वॾा जेके अदीब, राइटर्स, शाइर, हाणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे ई तव्हां ॾिसो, हुनखे जेकॾहिं तव्हां नथा पढ़ो त ज़िंदगीअ जे बारे में हिकिड़ो ई जेका गहरी अप्रोच आहे, जेका दानाई आहे, जेका दानिश आहे, जेको तहमुल आहे, जेका बर्दाश्त आहे, अलाए केतिरियूं शयूं आहिनि। महिनत जो सबक़ु ॾिए थो, मोहबत जो सबक़ु ॾिए थो, जदोजहद जो सबक़ु ॾिए थो, अलाए केतिरा शयूं आहिनि। जेकॾहिं तव्हां इन्हनि सभिनी शयुनि खे नथा पढ़ो त तव्हां अणपूरा रहिजी वेंदो। बिल्कुलु सही ॻाल्हि था कयूं। तव्हांजो त माशाअल्लाह अगरि घराणे जी ॻाल्हि कजे त तव्हांजो त घराणो बि अदबी आहे। तव्हांजे बाबा जी जेका शख़्सियत आहे उहा तव्हां ते कीअं, तव्हां में कीअं थी नज़र अचे असांखे? बिल्कुलु, मां इहो चवंदो आहियां त सभु कुझु अनवर पीरज़ादे मां ई असांखे मिलियो आहे, उन मां ई असां सभु कुझु सिखियो आहे। ऐं हिकु वालिद साहिबु जेको थींदो आहे न, उन जी शख़्सियत जो असरु ॿारनि ते थींदो आहे। ऐं जेका अक्सर इहो चयो वेंदो आहे, जॾहिं असां ॿारनि जी ऐं तरबियत जी ॻाल्हि कंदा आहियूं त अक्सर माण्हू इहो पुछंदा आहिनि त ॿारनि जी तरबियत कीअं करणु घुरिजे। हक़ीक़त में जेके वालिदेन हूंदा आहिनि न, उहे ॿारनि जा रोल मॉडल्स थींदा आहिनि। तव्हां जेको कुझु कंदो, तव्हांजो ॿारु उहो ई कंदो, ॿारु कॉपी कंदो आहे वालिदेन खे। तव्हां किताब पढ़ंदो त ॿार बि किताब पढ़ंदा। तव्हां सुठी तरीक़े सां, सुठे इख़लाक़ सां पेश ईंदो ॿियनि माण्हुनि सां, तव्हांजो ॿारु सिर्फ़ु ऑर्डर करण सां, चवण सां न थींदो आहे। तव्हांजी तरबियत तव्हांजी शख़्सियत जे अक्स मां मुंतक़िल थींदी आहे ॿारनि में। त इहो हिकिड़ी वालिदेन जे लाइ मां सम्झां थो तमामु ज़रूरी आहे। जेकॾहिं तव्हां इहो चाहियो था त तव्हां पंहिंजे ॿारनि जी सुठी तरबियत कयो, त पहिरियों तव्हांखे पंहिंजी पाण जी तरबियत करणी पवंदी, पंहिंजो पाण खे उहे सभु शयूं करणियूं पवंदियूं जेके तव्हां पंहिंजनि ॿारनि में ॾिसणु था चाहियो। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। अच्छा, इहो ॿुधाइजो त जेके सोशल मीडिया जो दौरु आहे अॼुकल्ह, त जीअं उन जे सोशल मीडिया जे करे अदब ऐं किताबनि जी अहमियत घटिजी वई आहे? अच्छा, इहो त ॾाढो हिकिड़ो कॉमन सुवालु आहे ऐं अक्सर पुछियो वेंदो आहे। मूंखे ईअं महसूसु थींदो आहे असां जदीद दौर खे सम्झी न सघिया आहियूं। जदीद दौरु छा थींदो आहे, ॾिसो अॼु असां हिन जंहिं जाइ ते वेठा आहियूं, पोईं सदीअ में ही सभु शयूं इन फॉर्म में त मौजूदु न हुयूं न। वक़्तु हर शइ जी सूरत खे तब्दील कंदो आहे।
फिल्म आयो, टेलीविज़न आई, रेडियो पहिरियों हूंदो या रेडियो हाणे बि आहे, पर उहो हाणे ॿियूं हिकिड़ी जदीद सिन्फ़ूं अची वयूं हा रिप्लेस करे था त वठनि। शयूं रिप्लेस थींदियूं आहिनि, शयूं उहा बुनियादी तौर ते जेका ॻाल्हि हूंदी आहे, मिसाल तालीम ॾियणु, उहा साॻी रहंदी, पर उन जा फॉर्म्स तब्दील थींदा। क्लासरूम बि अॼु जहिड़े शकिल में मौजूदु आहे, थी सघे थो 50 साल पहिरियों उन शिकिल में मौजूदु न हूंदो। त जदीद दुनिया थींदी ईअं। हाणे किताब जो तव्हां सवाल पुछो त किताब हिकिड़े पने खां मूंखे लॻे थो त सफ़र करे हाणे स्क्रीन ते ई अची वियो, त इहा उन जी हिकिड़ी सूरत तब्दील थी आहे। लेखक जी मौत न थी आहे, लेखक राइटर अॼु बि मौजूदु आहे, शाइर अॼु बि मौजूदु आहिनि। हाणे उहे पंहिंजी शइ ॿिए नए दौर ताईं मुंतक़िल कीअं कनि, हाणे फेसबुक जे ज़रिए था कनि। त इहो फॉर्म्स ऐं प्लेटफॉर्म, हीअ असां हिकिड़े पॉडकास्ट में वेठा आहियूं, इहो हिकिड़ो जदीद फॉर्म आहे न। पहिरें दौर में ॿिया तरीक़ा थींदा, त जदीद दौर जी घुर्जनि ऐं तक़ाज़ानि मुताबिक़ तब्दीली अचणु अणटर आहे। असां उन शइ, इन फ्लो खे सम्झूं नथा, ऐं असां अफ़सोस कंदा था रहूं त हूअ शइ छो हली वई, उहा शइ हली वई। मिसाल तौर ते ख़त जो मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां, पुराणे ज़माने में माण्हू ख़त लिखंदा आहिनि, त हाणे बि मैसेज वञे थो, पर हाणे ख़त केरु बि नथो लिखे। हाणे व्हाट्सअप ते तव्हां हिकिड़ी, जॾहिं तव्हां वटि हिकिड़ो ईज़ीएस्ट, वधीक एक्टिव ऐं वधीक तुर्त फॉर्म मौजूदु हूंदो, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां पुराणा ऐं आउटडेटेड तरीक़ा छो इस्तेमालु कंदो। त मैसेज पहुचाइणु, कम्युनिकेशन कॾहिं बि ख़तमु न थींदी, पर ज़ाहिर आहे फॉर्म्स, उन जा मीडियम्स तव्हां चओ था त उहे चेंज थी था वञनि, अदरवाइज़ उहा जेका शइ आहे उहा ई रहे थी। ऐं उनखे हिकिड़ी पॉज़िटिव ऐं सुठी अख सां ॾिसणु घुरिजे। हीअ सोशल मीडिया जेकॾहिं आयो आहे त इहो ख़राबु न आहे, इहो वधीक हिकिड़ो मौसर, वधीक असराइतो, वधीक कलेक्टिव ऐं हिकिड़ो यूनिक फॉर्म आहे। इन खे घटि वधि ॻाल्हाइणु या इन खे ख़राबु चवण खां वधीक बहितर आहे त अचो त इन खे सम्झूं, इन जूं ज़रूरतूं, इन जूं घुर्जूं, इन जो इस्तेमालु सुठो, हर शइ जो इस्तेमालु सुठो बि थी सघे थो, ख़राबु थी सघे थो, त इन ते वधीक फोकस अचणु अगरि इन सोशल मीडिया जे हाकारी ऐं नाकारी असरनि जी ॻाल्हि कयूं त ॿारनि ते केतिरा ॿारनि जी ज़हनी सलाहियतनि ते या ॿारनि ते केतिरो असरअंदाज़ थिए थो। ऐं इन बारे में अगरि अदब जे बारे में बि चइजे त पहिरियों ॿाराणो अदब जीअं चइजे लिखियो वेंदो हुयो, जेके ॿार बि पढ़ंदा हुआ। हाणे आउं सम्झां थी त एतिरो उन ॿारनि जे अदब जे हवाले सां कमु थोरो घटिजी वियो आहे। तव्हांजो छा चवणु आहे इन बारे में? मुंहिंजी अप्रोच इन बारे में इहा आहे त ॾिसो, हर दौर में जेको बि नओं नस्ल आयो आहे न, जीअं अॼुकल्ह जेन ज़ी जे बारे में ॻाल्हियूं घणियूं थी रहियूं आहिनि, ऐं चयो इहो थो वञे त जेन ज़ी सुस्तु आहे, का ॻाल्हि उनजो फोकस सही न आहे, या हू सुठो एतिरा शार्प न आहिनि। पर मां इहो सोचां थो त इहो हर दौर जे नए नस्ल खे इहो ई तानो मिलियो आहे। जॾहिं पुराणे दौर में जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं, तॾहिं बि नए नस्ल खे बदतमीज़, आवारा ऐं इन क़िस्म जा लक़ब हमेशह हर नस्ल खे मिलिया आहिनि। ही त ख़ासि करके उन्हनि जी जेका नौजवानी वारी जेका उमिरि हूंदी आहे न, उन बारे में इहे लफ़्ज़ घणा ॿुधण में ईंदा आहिनि। सदाईं, माना इहा का नई ॻाल्हि, हर जदीद जेका इजाद थी आहे, माण्हुनि उन में रुकावटूं विधियूं, उनखे ख़राबु चयो वियो। डिश एंटीना आई त चवनि इहा ख़राबु आहे, मोबाइल जेको आल आई त चवनि इहा ख़राबु आहे, जे इंटरनेट आई त चवनि त इहो ख़राबु आहे, हाणे AI आई त इन जे पुठियां माण्हू लॻा पिया आहिनि। मां सम्झां थो त ही सोशल मीडिया, हे स्मार्ट फोन ऐं हे AI अॼु जे दौर जो वॾो इनकलाब आहे, वॾी ब्लेसिंग आहे। माण्हुनि खे इन्हनि खे छॾण जा मशवरा जेकॾहिं तव्हां ॾियो था न, त मुंहिंजी नज़र में तव्हां माण्हुनि खे पत्थर जे दौर में वापसि धिकण जी तयारी करे रहिया आहियो। मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन इहा आहे, मुंहिंजो बि हिकिड़ो नंढड़ो पुटु आहे 12 सालनि जो, जॾहिं मां उन सां ॻाल्हायां थो त हू मूंखे वधीक तेज़ थो महसूसु थिए, हू मूंखे वधीक इन्फॉर्म थो महसूसु थिए। तव्हां हिकिड़ो मां तव्हांखे एग्ज़ाम्पल ॾियां, अॼु जे कंहिं वॾे खे तव्हां मोबाइल ॾींदो न, हुनखे सम्झ में ई न ईंदी, हुनखे हुनखे का बि तव्हां टास्क ॾींदो, हुनखे सम्झ में ई न ईंदी त मोबाइल कीअं हलंदी ऐं कहिड़े तरीक़े। पर हिकिड़े नंढड़े ॿार खे ॾींदो न, फौरन तव्हांखे मोबाइल जूं सभु शयूं करे ॾींदो। एडिटिंग करणी हुजे, फोटो क्रॉपिंग करणी हुजे, सभु शयूं। पुराणे ज़माने में माण्हुनि खे त फ़ोटो कढण बि न ईंदा, अॼु जे दौर में फ़ोटो कढणु हिकिड़ी केॾी वॾी यूटिलिटी आहे, ऐं जंहिंखे नथो अचे उहो ॼण त अॼु जे दौर में जेकॾहिं तव्हां AI इन सोशल मीडिया खां परे आहियो, त तव्हां पंहिंजो पाण जो नुक़सानु था करे रहियो। इहो तव्हां माना दुनिया जे जदीद लाड़नि
जदीद इंफॉर्मेशन खां ॼण त किनारा कशी था इख़्तियार कयो ऐं जदीद दौर जे इन्हनि प्लेटफॉर्म्स मां त जब ॾिसंदो आहियां AI जी यूटिलिटी त हैरान कंदड़ आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। ऐं उनजो को स्कोप कंहिं हिकिड़ी फील्ड में न आहे, उनजो स्कोप दुनिया जी हर फील्ड में आहे। त एॾी वॾी हिकिड़ी ब्लेसिंग जंहिंखे मां चयो या जंहिंखे मां त इनकलाब जो नालो ॾींदुसि, उन में असां उनखे सिखूं, उन जा टूल्स वधि में वधि असां कयूं ऐं उन्हनि मां नौजवाननि खे, शागिर्दनि खे, ॿारनि खे फ़ाइदा हासिल करणु घुरिजनि, बजाए इन जे जो असां सॼो ॾींहुं चऊं ऐं उन्हनि ते बैन हणूं, जीअं हाणे चयो थो वञे त उन ते तव्हां बैन हणो, उन जा फ़ाइदा जे बारे में हिकिड़ा वर्कशॉप्स, हिकिड़ियूं ट्रेनिंग्स, हिकिड़ा सेमिनार त हुन जा जेके कराइता कम आहिनि, असां अगरि AI मां सिखी सघूं था, फ़ाइदेमंद शयूं सिखी सघूं था, त हिन में का ख़राबु ॻाल्हि त फ़ाइदेमंद शयूं मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त फ़ाइदेमंद शयूं 90% आहिनि जेके मां हिकिड़ो कल्चर ॾिठो आहे असांजी सोसाइटीअ में। तव्हां कंहिं बि जाइ ते जेकॾहिं हिकिड़ी नई तजवीज़ था खणी वञो न, असांजो माण्हू अलाए छो असांजो मुआशिरो तब्दीलीअ मुखालिफ़ आहे। बिल्कुलु। तव्हां कंहिं बि फॉरम ते हिकिड़ी तजवीज़ खणी वेंदो न, तव्हां ॾिसंदो त हिकिड़ा घणा माण्हू उनजे मुखालिफ़त में अची वेंदा, रेज़िस्ट था कनि चेंज खे। हू तव्हांखे उनजा नुक़सान ॻणाइण शुरू थींदा। बाबा हिकिड़ो नओं माण्हू हिकिड़ो जॾहिं नओं तजवीज़ खणी आयो आहे त मतिलबु हू का नई ॻाल्हि, नओं एस्पेक्ट, तव्हां हुन जी ॻाल्हि ॿुधो त सही, उन ते गौर त कयो। पहिरियों ई तव्हां उनजी रस्ता रोक करणु शुरू थी वेंदो, तव्हां चवंदो त न हिन सां त पोइ हीअं थी वेंदो, हिन सां त पोइ हूअं थी वेंदो। हिकिड़ी शइ तव्हां हिकिड़ी नई तजवीज़ आई आहे, हिकिड़ो नओं माण्हूअ को प्रपोज़ल ॾिनो आहे, तव्हां हुनखे इम्प्लीमेंट त करे ॾिसो। उन खां पोइ जेकॾहिं तव्हांखे लॻे त हिन जा त नुक़सान थिया, ईअं त पोइ दुनिया में तब्दीली का बि कान ईंदी। पोइ असां ट्राई न कयूं न, हिन जो मक़सदु इन जो मतिलबु त असां जेका जहिड़ो सभु सूरत हाल आहे उहा सदाईं साॻी रहंदी, का बि तब्दीली न ईंदी। त तब्दीलीअ खे उनखे स्पेस ॾियणु, उनजी ईअं अजायो सजायो जेका मुखालिफ़त वारो असांजे समाज में हिकिड़ो तमामु वॾो कल्चर आहे, मां सम्झां थो त उन ते समाज खे ॾाढो सोचणु घुरिजे ऐं नयनि तजवीज़नि खे वेलकम करणु घुरिजे। तब्दीली तॾहिं असांजे समाज में हिकिड़ी पॉज़िटिव चेंज अची सघंदी। जी बिल्कुलु। सर मूंखे इहो ॿुधाइजो त अव्हां प्रोफेसर बि आहियो, यूनिवर्सिटीज़ में बि पढ़ायो था, उन सां गॾु मुहक़क़ बि आहियो, समाजी कारकुन बि आहियो। भला नियाणियुनि सां जेको इहो अॼुकल्ह सिंध में असांजे ज़ुल्म हली रहियो आहे, कारोकारी जो हिकिड़ो कल्चर हली रहियो आहे, इहे जेके केसिस रिपोर्ट थियनि था, अव्हां छा था सम्झो इन जा कहिड़ा सबब आहिनि? अच्छा, मां हिकिड़ो ताज़ो किताबु आहे, हुनजो उनवान ई मां रखियो आहे मस्बत सोच। मूंखे ईअं लॻंदो आहे त असां उहा जेका थोरी देरि सवेल बि मां इहा ॻाल्हि कई त सवेर बि मां इहा ॻाल्हि कई त असां शयुनि जो रुॻो नेगेटिव एस्पेक्ट करे ॾिसंदासीं। मिसाल तौर ते यूनिवर्सिटीज़ में कंहिं छोकिरीअ सां का ज़्यादती थी, इहो इंसिडेंस त तमामु घणो हाईलाइट थींदो, पर इहो इंसिडेंस हाईलाइट न थींदो त ॿियूं जेके 99 छोकिरियूं हुयूं उहे उन यूनिवर्सिटी मां पढ़ियूं, उहे सुठी जायुनि ते नौकरियूं थियूं कनि ऐं समाज जूं हिकिड़ी वॾियूं पर्सनैलिटीज़ बणिजी वयूं। मिसाल मां हिकिड़ो नालो वठां, महताब अकबर राशिदी, या इन क़िस्म जूं फहमीदा हुसैन आहे, हिकिड़ियूं तमामु रेस्पेक्टेबल हिकिड़ी वॾियूं पर्सनैलिटी थी। इहे तालीम खां सवाइ मुमकिन हुयो छा? यूनिवर्सिटीज़ खां सवाइ मुमकिन हुयो छा? त असां इहे वाक़िया बिल्कुलु ख़राबु आहिनि, न थियणु घुरिजनि। उन्हनि जी रस्ता रोक करण लाइ पॉलिसीज़ ठहणु घुरिजनि, पर इन खे ईअं करे पोर्ट्रे न करणु घुरिजे त असांजे माशरे में सभु कुझु ख़राबु थी वियो आहे, हाणे त ॿाहिरि कंहिंजो निकिरण ई। ऐं इन में मां जॾहिं इन ॻाल्हि ते घणो सोचियो त मां चवंदो इहो आहियां त अचो त सुठियूं शयूं बि शेयर कयूं न। बिल्कुलु। समाज में जेकॾहिं तव्हां सुठियूं शयूं शेयर न कंदो त रुॻो ख़राबु ख़बरूं ॿुधण लाइ मिली वेंदियूं। रुॻो तव्हांखे इहो ख़बर मिलंदी त फलाणी जाइ ते धाड़ो लॻो, फलाणे कंहिं माण्हू खे मारे छॾियो, फलाणे जी। मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां, तव्हां रस्ते ते वञो था, हिकिड़े माण्हूअ तव्हांजी मोबाइल फुरी या तव्हांखे धकु हयूं या एक्सीडेंट करे हले वियो, उनखे त तव्हां हाईलाइट कयो, पर इहे जेके 40 माण्हू तव्हां वटि आया मदद लाइ, तव्हां किरी पिया आहियो, तव्हांजो टायर मटाइण में, उन्हनि जो तव्हां ज़िक्र ई नथा कयो। त इहा अप्रोच असांजे सॼे समाज जी आहे। बिल्कुलु ईअं ई। तव्हां अक्सर तव्हां ॿुधो हूंदो फेसबुक ते, अॼुकल्ह दुनिया में केरु कंहिंजो न आहे रहियो, सभु माण्हू ख़राबु थी चुका आहिनि। मुंहिंजो हिन में चवणु इहो हूंदो आहे त दुनिया में एॾा त सुठा माण्हू आहिनि, एॾा त भला माण्हू आहिनि, उन्हनि जो ज़िक्र तव्हां छो नथा कयो? रोज़ानो तव्हांखे कंहिं न कंहिं माण्हूअ जी
हिकिड़ी महिरबानी ज़रूरु नसीब थी हूंदी, बिल्कुलु ई। कंहिं न कंहिं तव्हांजो ज़रूरु भलो कयो हूंदो, कंहिं न कंहिं ज़रूरु तव्हांजो हाल पुछो हूंदो, उनखे असां रुगो नेगेटिव शयुनि खे काउंट कंदा आहियूं, ऐं पॉज़िटिविटी जी जेका तरफ़ न। पॉज़िटिविटी आहे, जेके जी। ब्लेसिंग्स आहिनि, असां जेके हिते वेठा बि आहियूं न, मूंखे चङी तरह ख़बर आहे पाकिस्तान में केॾा मसइला आहिनि, पर उनजे बावजूदि मां इहो चवण लाइ तयारु आहियां त ॿाहिरि जी ज़िंदगी हितां खां वधीक टफ अथव। हा। छो जो ॿाहिरि मां PhD करे आयो आहियां, जी। उतां जा हिकिड़ा अलॻि मसइला आहिनि, ऐं असां लाइ मुंहिंजे नज़र में मुंहिंजो फ़िक्र इहो आहे, या मुंहिंजी सम्झ इहा थी चवे, पंहिंजनि जेके अॼु जे असांजे समाज जा जेके मसइला आहिनि न, अचो त गॾिजी इन्हनि खे हल कयूं, ऐं हिन नए दौर में हिन नई टेक्नोलॉजीअ जी मदद सां असां पंहिंजो हर मसइलो, कहिड़ो अहिड़ो मसइलो आहे जेको हल नथो करे सघिजे, हर मसइलो हल करे सघिजे थो। नियाणियुनि जी तव्हां ॻाल्हि कई, मुंहिंजो पैगाम इहो हूंदो त शहरनि में त वरी बि इहो ट्रेंड कल्चर आहे त छोकिरियुनि खे पढ़ायो वञे थो, पर ॿहिराड़ीअ में छोकिरियुनि खे तालीम ते ओतिरी उनखे आज़ादी न आहे, ओतिरी उनखे फैसिलिटीज़ न आहिनि, या कहिड़ो सबबु खणी कहिड़ो बि हुजे, पर छोकिरियुनि खे तालीम नथी मिले। ऐं उते जेको टैलेंट आहे, उते जेको मां जज़्बो ॾिसी आयो आहियां, इन्हनि खे सपोर्ट कयो। इन्हनि खे मां त ऑर्गेनाइज़ेशन खे चवंदुसि त हिकिड़ो तव्हां जीअं प्रोजेक्ट्स अलाए केतिरा माण्हू ठाहींदा आहिनि न, मां इन्हनि खे आइडिया इहा ॾींदुसि, जेके सरहंदीअ वारा हुजनि, ॿहिराड़ियुनि में वञो, उतां जी छोकिरियुनि जो टैलेंट ॾिसो, उन्हनि खे तव्हां सपोर्ट कयो, उन्हनि खे तव्हां फंड करे, ऐं उन्हनि खे 4 साल हुननि लाइ न, हू एतिरा ग़रीब आहिनि जो यूनिवर्सिटी ताईं किरायो हुन वटि न आहे, हुननि खे तव्हां किरायो ॾियो, यूनिवर्सिटी जी फीस ॾियो। ॾिसो त मां इहो ऑब्ज़र्व कयो आहे त हिकिड़ी छोकिरी जेकॾहिं पढ़ी वेंदी न, त उनजो सॼो फैमिली, उनजो सॼो ख़ानदान, उनजो सॼो पाड़ो, ऐं थी सघे थो सॼो ॻोठ उन खां पोइ तरक़ी करे वञे। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। नियाणियुनि जी तालीम ते असांखे ज़रूरु ध्यानु ॾियणु घुरिजे। अच्छा, डॉक्टर साहब मूंखे इहो ॿुधाइजो त नई ताज़ी हिकु रिपोर्ट आई आहे जंहिंमें जेको सो ग़ैर मयारी दवाऊं ऐं सिरिंजिस इस्तेमालु थियण जी निशानदेही कई वई आहे, जंहिंजे करे HIV जा केसिस जेके आहिनि उहे रिपोर्ट थियनि पिया, ऐं लाॻापियल जेके इदारा आहिनि इन्हनि मामलनि ॾांहुं ध्यानु न पिया ॾियनि, छो भला? इहो सवाल त असां मुंहिंजे माइक्रोबायोलॉजी फील्ड जो सवाल आहे। बिल्कुलु, इन करे ई असां इनखे कनेक्ट कयो आहे तव्हांजी फील्ड सां। ऐं HIV जेको हिकिड़ो वायरस आहे, ऐं उनजे ट्रांसमिशन जा मुख़्तलिफ़ मोड्स थींदा आहिनि। हाणे रिसेंटली जेका इहा न्यूज़ आई आहे, इन में हिकां त ॿार डायग्नोस थिया आहिनि HIV मां, ऐं उन में जेको सबबु नज़र अचे थो उहो कंटेमिनेटेड सिरिंजिस जो आहे। इन जो मतिलबु इहो थियो त उहा जेका सिरिंज आहे उन में HIV लॻल आहे, ऐं उहा HIV हिकु दफ़ो जॾहिं उन में HIV सां उनजो एक्सपोजर थो थिए, कॉन्टेक्ट थो थिए, ऐं उहा साॻी सिरिंज जॾहिं कंहिं ॿिए माण्हू खे लॻंदी त उनजे बॉडी में, उनजे ब्लड में उहो HIV वायरस ट्रांसफर थी वेंदो। त असां पढ़ाईंदा आहियूं ट्रांसमिशन, त मां पहिरियों उहो साइंटिफिक हिकिड़ो तव्हांखे ॿुधायो। त इन में इहा जेका सिरिंज लाइ गाइडलाइन हूंदी आहे, गाइडलाइन इहा हूंदी आहे दुनिया में त हिकु सिरिंज फ़क़ति हिकु दफ़ो इस्तेमालु थींदी आहे, इनखे चइबो आहे डिस्पोजेबल हूंदी आहे। ऐं उनखे त हिकिड़ी प्रैक्टिस हूंदी आहे त कटे छॾणु घुरिजे नीडल खे, हिकु दफ़ो यूज़ करण खां पोइ तव्हां बिल्कुलु उनखे कटे छॾियो त जीअं उहो ॿीहर इस्तेमाल जे क़ाबिल न रहे। हिन खां पहिरियों बि हिकु दफ़ो हिकिड़ो वाक़ियो थियो जंहिंमें लाड़काणे में HIV वायरस तमामु घणो बिखिरिजी वियो, ऐं उन में उनजो सबबु मां जेको उनखे स्टडी कयो सो इहो हो त हिकिड़े डॉक्टर कंहिं हिकिड़े मरीज़ खे जेकॾहिं उहा इंजेक्शन हई आहे, ऐं उन खां पोइ हुन इहो सोचियो त इहो त साॻी पेशेंट खे मां ॿीहर थो हणां, त हुन नीडल चेंज न कई। उन खां पोइ हुन हिकिड़ो स्टॉक उन वटि मौजूदु हो, हुन स्टॉक मां भरे ॿीहर उनखे जॾहिं साॻी शइ हई न, त इन सां मसइलो इहा थोरी टेक्निकल ॻाल्हि आहे, हुनजो जेको इहो कंटेनर हुयो उहो सॼो इन्फेक्टेड थी वियो। उन खां पोइ उन कंटेनर खे भली न्यू सिरिंज सां बि जॾहिं उहो ॿिए खे पोइ इनॉकुलेट करे न, त हू इन जो असुलु जेको मैकेनिज़म आहे उहो इहो अथव। त इन जे लाइ कॾहिं बि स्टॉक जेको तव्हां ठाहियो था न, उनखे हिकु त घणी देरि ताईं इस्तेमालु न करणु घुरिजे, ऐं इन शइ जो ख़्यालु रखणु घुरिजे त उन स्टॉक में बि तव्हांखे न्यू सिरिंज इस्तेमालु करणी आहे। हुन ईअं सम्झो त जीअं त साॻियो ई पेशेंट आहे त उनखे मां 2 दफ़ा हणी सघां थो,
सही त इहा प्रैक्टिस बि हिकिड़ी ग़लति प्रैक्टिस आहे, जंहिंजे करे पोइ केसिस वधंदा था वञनि। उहो जेको स्टॉक आहे न उहो जंहिंखे बि लॻंदो HIV पकड़िजी वेंदी। महिरबानी डॉक्टर साहब अव्हांजी, अॼु पंहिंजो टाइम कढी हिते आयो ऐं असांजे नाज़रीन खे अव्हां माइक्रोबायोलॉजी जे बारे में जेके अॼुकल्ह केसिस हली रहिया आहिनि HIV जा उन जे बारे में ॿुधायो। मुआशरती असांजा जेके समाजी जेके आहिनि मसइला आहिनि असां उहे बि डिस्कस कयासीं, अदब बि डिस्कस कयोसीं। आख़िर में मां चाहींदसि त असांजा नौजवान जेके अव्हांखे ॾिसी रहिया आहिनि अव्हांजो पैगाम उन्हनि जे लाइ छा हूंदो? ॿियो ही सभु जेकी ॻाल्हियूं आहिनि न, ही हिकिड़ी अवेयरनेस आहे। हिन में मां जेको त AI जो इस्तेमालु तमामु ज़रूरी आहे। अॼु हिकिड़ो जेको फ्यूचर आहे न, फ्यूचर जूं तक़ाज़ाऊं कुझु ॿियूं आहिनि, त नौजवाननि लाइ मां सम्झां थो तमामु घणो ज़रूरी आहे त हिकिड़ियूं सॉफ्ट स्किल्स हुनखे सिखणियूं पवंदियूं। कम्युनिकेशन स्किल सिखणी पवंदी, क्रिटिकल थिंकिंग हुनखे सिखणी पवंदी, टीम वर्किंग हुनखे सिखणी पवंदी, टीम लीडरशिप छा थींदी आहे, प्रॉब्लम सॉल्विंग एबिलिटी। त फ्यूचर जेको आहे न उन में डिग्रियुनि खां वधीक इहे जेके सॉफ्ट स्किल्स आहिनि ऐं जेके AI जा टूल्स आहिनि, इहे नौजवाननि खे जेकॾहिं सिखंदा त हुननि खे रोज़गार मिलण में या पंहिंजो कैरियर ठाहिण में मूंखे लॻे थो वधीक सहूलियत मिलंदी। सही, महिरबानी, थैंक यू सो मच डॉक्टर साहब अव्हांजी। जीअं त नाज़रीन हाणे असांजो प्रोग्राम पुॼाणीअ जे दौर में अची पहुतो आहे ऐं उमेदु आहे त अव्हां अॼु जो प्रोग्राम ज़रूरु इंजॉय कयो हूंदो। सुभाणे वरी नवनि महिमाननि सां नयनि मौज़ुनि सां गॾु अव्हांजे आॾो हाज़िर थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।